अस्सलाम वालेकुम। किस्सा गो में अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। नई दुआ सां जिते बि जो ख़ुशी जो शाद ऐं आबाद हुजो। करीम रब अवां खे तामेद में कर में सुख ने सिर्फ़ पंहिंजो मोहताज रखे। आमीन सुम्मा आमीन। जिते बि हुजो उते ख़ैरियत ऐं आफ़ियत सां हुजो ऐं बारिशूं जेके तेज़ तरीन थियूं आहिनि, अलाह करीम अवां सभिनी खे बचायो हुजे ऐं अवां जो नुक़सान घटि खां घटि थियो हुजे। अलाह करे त नुक़सान थियो न हुजे, पर जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता किथे का सूरत हाल आहे त करीम रब साईं अवां ते रहम करे ऐं उन नुक़सान जो काथो घटि खां घटि हुजे। आमीन सुम्मा आमीन। शुरूआत में मां सभिनी शुक्रगुज़ार हमेशह जियां, छाकाणि त केतिरा असांजा ॿुधंदड़ नोट कनि था, टेलीफोन कॉल्स कनि था, ॿुधाइनि था, पंहिंजी राय सां आगाह कनि था। मिसाल तौरु हिकिड़े असांजे महिरबानी मूंखे कॉल करे चयो त तव्हां ख्वाबनगर जो नालो वठी छॾियो हुन में पंहिंजे सेशन में। तव्हां किस्सा गो जी ॻाल्हि कंदा आहियो, पर तव्हां ख्वाबनगर जी ॻाल्हि करे छॾी त अॼु की ख्वाबनगर खे तव्हां ते पेश करणो हुयो। तव्हां बिल्कुलु सही ॻाल्हि कई। उन ॾींहुं मूं बि जेमहिल पंहिंजो पाण खे ॿुधो वेठे त मूं उन ॻाल्हि खे ॾिठो त मां पंहिंजी रवानीअ में पंहिंजे फ्लो में ख्वाबनगर चई वियो हुउसि। ईअं आहे त ख्वाबनगर मुंहिंजी हयाती जो हिकिड़ो वॾो सिलसिलो रहियो आहे। 2004 खां 2017 ताईं लाॻीतो इहो 13 साल कॉलम जेके आहिनि से मुंहिंजी ज़िंदगी जो हिसो रहिया आहिनि। ऐं मुल्क जी हिकु वॾी अख़बार में रेगुलरली मां इहो कॉलम कंदो हुयुसि ऐं ज़िंदगी जूं हिकायतूं हुयूं, उहे जेके हिकायतूं मां तव्हांजे साम्हूं बयानु कंदो आहियां। उन्हनि मुंहिंजी बि ज़िंदगी पलटे छॾी ऐं काफ़ी जेके माण्हू हुया जेके पढ़ण वारा हुया उन्हनि जी बि ज़िंदगियुनि में काफ़ी तब्दीली आई। ऐं मूंखे ईअं आहे त यकीन मां सम्झां थो त जेके वॾनि अख़बारुनि वारा हूंदा आहिनि, इदारनि वारा हूंदा आहिनि, इहे एप्रिशिएट कोन कंदा आहिनि माण्हू खे, खणणु चाहींदा बि कोन उन्हनि खे। पर एतिरी मूंखे ख़बर हुई बहरहाल त उन ॾींहं ते आचर जे ॾींहुं जॾहिं ख्वाबनगर ईंदो हुयो त अख़बार जी सेल वधी वेंदी हुई। इवन मां 100 खां मथे पंहिंजनि महिरबाननि खे ॼाणा थो जिन मूंखे हेसि ताईं ज़िंदगीअ में इहा ॻाल्हि ॿुधाई आहे त साईं असां सिर्फ़ु आचर जी अख़बार वठंदा हुआसीं। माना आचर जे ॾींहं ते तव्हांजो कॉलम ईंदो हुयो, इंतज़ारु कंदा हुआसीं ऐं असां तव्हांजे कॉलम खे पढ़ण लाइ अख़बार वठंदासीं। माना तक़रीबन 100 अख़बारूं त वधियूं, भले जेकॾहिं हिकिड़ी वधी त बि ठीकु आहे, फ़क़ीर जे हिसे में कुझु त आयो। त बहरहाल जो ख्वाबनगर मुंहिंजी ज़िंदगी में हिकिड़ी ख़ासि कैफ़ियत, ख़ासि अहमियत रखे थो। ऐं उहो जेकॾहिं मुंहिंजे फ्लो में, मुंहिंजे तहत शऊर में शामिलु आहे, रवानी में शामिलु आहे ऐं मां अवां जी ख़िदमत में उहो चई वियो आहे त जेकॾहिं तव्हांखे बुरो लॻो आहे त मां माफ़ी घुरां थो। बहरहाल माफ़ी घुरण जी में का बि ॻाल्हि कान्हे का। ख्वाबनगर किस्सा गो ज़िंदगी जा किस्सा आहिनि ऐं हयाती हूअं बि हिकिड़ो ख्वाबु आहे जेका नज़र अचे ई कोन थी। मतिलबु पोइ थिए मुड़ी ॾिसे थो छा नज़र अचे थो। 60 साल गुज़री विया, पोयां रुॻो फोटोग्राफ्स आहिनि, मेमोयर्स आहिनि, मेमोरीज़ आहिनि, यादूं आहिनि। ऐं बसि कुझु आहे त हिते वियासीं, हिते वियासीं, हीअं कयोसीं, दर घुमणु वियासीं, हीअ दरगाह ॾिठीसीं, हुते ख़िदमत कईसीं। बसि यादूं आहिनि, ॻाल्हियूं आहिनि जेके माण्हू वॼाए सघे थो। ॻाल्हि हिकिड़ी जेका अंदर खे ॾुख ॾिए पई थी उहा तव्हां सां शेयर करणी आहे। पोइ जेकॾहिं हुन में कंहिंखे ॾुख थिए थो या नाराज़ थिए त बि मां चाहियां थो त ॻाल्हि ज़रूरु कजे। गुज़िरियल वीक हफ़्ते में असां वियासीं घुमणु ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़ा हुया पंहिंजा, मिठी, हुन खां पोइ अॻिते नंगर पार्कर ताईं मुख़्तलिफ़ जायूं असां घुमणु वियासीं। त जंहिं शइ बेहदि तकलीफ़ ॾिनी ऐं मूं उन ॾींहुं हिकिड़ो प्रोफाइल ॾिठो हिते, बल्कि प्रोफाइल न हिकिड़ी तक़रीर ॿुधी वेठे भाउ अयाज़ लतीफ़ पली जो, जीअं हुन बि इहा ॻाल्हि कई पए त मूं चयो हिन इहा ॻाल्हि करे छॾी आहे, मूंखे इन ॻाल्हि खणण जी मतिलबु जस्तुजू करणु घुरिजे त मां इहा ॻाल्हि अवां सां कम्युनिकेट कयां। त जेका ॾुख जी ॻाल्हि आहे त जेॾां बि गाॾी वञे पई न त ख़ैरात जी तलब हुई। माना ॿार हुजनि, थोरी नंढड़ियूं वॾियूं हुजनि, थोरा छोकिरा हुजनि, जिते पहुचो पिया उते उहो ख़ैरात जी तलब जी सीटूं मतिलबु दरियूं खड़काइनि पिया, तव्हांजे पोयां वलर करे डोड़नि पिया। उन्हनि खे अलाए कंहिं जंहिं ॻोठ मां लंघुनि, ॻोठ जे ॿाहिरां, जंहिं ॻोठ मां, सॉरी, जेतिरा ॻोठ मूं ॾिठा 7 8 त ॾिठा, ॿाहिरि निकिरी अचनि त हथु सिधो लॻो पियो आहे। हाणे ईअं बि कोन्हे त उते कुझु कोन हुयो, छाकाणि त हिकिड़ो ॻोठ मूं ॾिठो त हुते गऊं बि ॿधल हुयूं, ॿकरियूं हुयूं, हुते घर जी हालत बि सुठी हुई, ॿार उहो ई हथु ईअं सिधो करे बीठा हुआ। मुंहिंजा दोस्त जेकॾहिं थर वारा यकीन जेकॾहिं नाराज़ थियनि त मां हुनखां माफ़ी घुरां थो, पर इहो कहिड़ी असां कोशिशि कई आहे जेका जंहिं पासे वञे पई थी। मिठीअ ते वियासीं, जेकॾहिं हुन ते मथे गॾी भित ते त उते बि चारी पासा माण्हू फिरी आया। जंहिं शहर में वञी माना नगर पार्कर वारे पासे वियासीं त उते अजीब हिकिड़ी कैफ़ियत थी वई त इहे अजीब थिए पियो थो। माना कटक हुजनि न ॿारनि जा जेके मतिलबु ईअं हमलावर हुजनि तव्हां ते त उहो असांखे कुझु ॾिनो वञे। हीअ कहिड़ी तहज़ीब तमीज़ असां पंहिंजे ॿारनि खे सेखारियूं पिया। ख़वातीन हज़रात जी तमामु अहम आहे सम्झणु। असां ही कहिड़े पासे पिया था वञूं? असां ही मतिलबु जेकॾहिं मां ग़लति आहियां त मूं तव्हांखे अर्ज़ु कयां त मां हमेशह माज़रत करण में मतिलबु रेडी हूंदो आहियां, पर मां ग़लति न आहियां। तव्हां पाण वञी ॾिसो हुते सिचुएशन ईअं ई आहे। अयाज़ बि इहा ॻाल्हि कई पियो, मां बि उहा ॻाल्हि अव्हां सां वर्जायां पियो थो। असां छो नथा हिननि सभिनी खे कर्ब डाउन कयूं? असां छो नथा हिननि सभिनी खे सम्झायूं? हिते बि जेकॾहिं कंहिंसां ॻाल्हि कबी आहे त हर को खिलंदो आहे त बाबा हीअ जेको सोसाइटी में हेॾा हज़ारे अची इहे कारे बल्कि वरी ख़वातीन ऐं नौजवान इहे सभु हिते बीठा हूंदा आहिनि, हिननि सभिनी जी कहिड़ी ज़रूरत आहे त को ॿुधण लाइ तयारु कोन्हे को। हीअ छा पियो थो थिए? हीअ मतिलबु हिकिड़ी मेनहैसल क़ौम असां कहिड़े पासे वञी रहिया आहियूं? हीअ ॾुख आहे।
मां त शुक्र कयां थो त को फॉरेनर कोन हुयो, जेकॾहिं ट्रिप में को फॉरेनर अगरि हुजे, उहो ॾिसे त ही माशी हालत आहे, ही पोज़ीशन आहे, ख़ुदा न ख़ासि न हुजे त माण्हू ॿी ॻाल्हि करे त भई ॾुकार आहे, गुरबत आहे, ऐं शइ हिकिड़ी ख़तरनाक आहे, त मां उन पासे सोचे बि सही। पर ही त सभु ईअं त कोन्हे को, त वसा वारनि खे सोचणु घुरिजे, असां सभिनी खे सोचणु घुरिजे। असां सभु मूं हुनखे चयो बाबा तव्हां कमु नथा करे सघो, थोरो तव्हां थोरो कमु कयो, थोरो पोरियो कयो, का ख़िदमत कयो। मूं हिकिड़े चयो गाॾी खे कपिड़ो हणी छॾियो, भला हुनजा कुझु पैसा वठो। मां मतिलबु इहा अजीब ॻाल्हि लॻे थी, ॾुख आहे अंदरि जो, तकलीफ़ थी आहे। मां त मतिलबु मूं शायदि घणो घुमियो बि कोन आहियां, मूं ॿिया इलाइक़ा बि कोन ॾिठा आहिनि, पर रिज़ॉर्ट्स ते वियुसि मां, त मूंखे हिकिड़ी अजीब अंदरि खे ॾुख थियो, अखियुनि में पाणी भरिजी आयो त इहा शइ थियणु न घुरिजे। हा, सोचियूं था हिन ॻाल्हि ते, गौर कयूं था त इहो सभु ईअं आहे या कोन्हे। अलाह कंदो त बसि हर जाइ ते ईअं कोन हूंदो, सॼो थर ईअं कोन हूंदो। पर जेके टूरिस्ट रिज़ॉर्ट्स आहिनि, मूं चयो न, जेके इहे मिसाल तौरु तव्हांखे स्केच ते मिलनि था, त मारवीअ जो खूह थियो, या मतिलबु जैन मंदिर थियो, जेको मस्जिद शरीफ़ आहे, हाणे इहे सभु शयूं जेके आहिनि से मतिलबु तकलीफ़ ॾियनि थियूं। त महिरबानी करे इन पासे वस वारनि खे बि सोचणु घुरिजे, तव्हांखे बि सोचणु घुरिजे, ऐं असांखे बि सोचणु घुरिजे। ऐं ॿी जेका ॾुख जी ॻाल्हि आहे, उहा लॻंदी आहे त असां मेंटेनेंस छो न कंदा आहियूं। जॾहिं असां हिकिड़ी शइ ठाहींदा आहियूं त असां हुनखे मेंटेन छो कोन कंदा आहियूं। मिसाल तौरु अंग्रेज़ी ज़बान हिकिड़ो कॉल आहे त रीचिंग ऑन द टॉप इज़ नॉट एन एंटिटी, बट द बेसिक एंटिटी इज़ टू मेंटेन इट। माना चोटीअ ते चढ़ण को कॾहिं कॾहिं को मसइलो न हूंदो आहे, चोटीअ ते माण्हू पहुची वेंदो आहे, पर असुल ॻाल्हि हुन चोटी खे बरक़रार रखणु हूंदो आहे। नंबर वन थियणु कोई इशू कोन्हे, नंबर वन खे बरक़रार रखणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। मेंटेनेंस हमेशह घुरंदी आहे, शइ त ठही वेंदी आहे, मेंटेनेंस कहिड़े पासे हली वेंदी आहे। हिते असां वटि मेन हाईवे ते जिन ॾिठो आहे जाम शुरू, जिन हैदराबाद जो रोड ॾिठो आहे, त असां ईंदा आहियूं त हिकिड़ो पेट्रोलियम स्टेशन आहे, उन खां पहिरीं माण्हू टर्न करे थो, ऐं मेन हाईवे ते चढ़े थो बाईपास खां। उते विच में हिकिड़ो गैप हुयो, ऐं उहो एॾो ख़तरनाक हुयो जो गाॾियूं आम्हूं साम्हूं लॻण जो ख़तरो हुयो, त उहो गैप हाईवे वारनि बंदि करे छॾियो। माना उहो आइलैंड ठाहे छॾियऊं, ऐं विच में हुनखे बंदि करे ॾाढो नफ़ास सां तरीक़े सां बंदि करे, ऐं अॻियां हिकिड़ो कट ॾेई छॾियऊं त भले तव्हां अॻियां थोरो हली, ऐं फरलॉन्ग खनि अॻियां वञी कट कयो, ऐं कट खां फ्री पोइ तव्हां हुन रोड ते चढ़ो। ॾाढो सुठो ठहियो उहो। 3 ॾींहंनि खां पोइ मूं पाण पंहिंजे अखियुनि सां ॾिठो त हिकिड़ा माण्हू उनखे हथौड़ियुनि सां टोड़ीनि पिया, टोड़े विया। ख़बर पई त ॿिए ॾींहं जंहिंमहिल तव्हां लंघो त हेॾो वॾो हुन में गैप लॻो पिया, गाॾियूं हुतां उहो ई ख़तरनाक नमूने सां पंहिंजो ॿिए रोड ते वञनि पियूं। हू जेको यू टर्न हुननि ठाहियो आहे न, उहो माफ़ीअ सां उहो खॾ में, उनजी ज़रूरत ई कान्हे न असांखे, छाकाणि त असांखे माना एतिरो असां छो कयूं, असां एतिरो छो कयूं, असां अॻियां वञूं ऐं वञी मतिलबु यू टर्न मां टर्न कयूं। इहो एॾो सवलो हुयो उनखे टोड़णु, सो अलाए कीअं थोड़ियूं बची वियूं, ऐं उहो बि थी वियो, ऐं पटी सिधी थी वई, उहो पटी निशान छॾे वई त हिते का शइ ठही हुई, निशान छॾे वई। कुदरत ख़ुदा जी जो तक़रीबन चोथे या पंजे ॾींहुं, छाकाणि डेली उतां सफ़र थिए थो, वरी जो निगाह खणी ॾिठीसीं त ख़बर पई त वरी हाईवे वारा हुनखे ठाहिनि पिया, हिन भरे ठाहिनि था त कुझु वॾो करे थोरो वरी अहिड़े नमूने ठाहियो अथनि जो हुनखे टोड़ण में ॾुखियाई थिए। पर अलाए छो दिलि मां किथां का सदा अचे पई थी, ॼाण टुटो, ॼाण कोई न कोई हथोड़ी ईंदी, को न को असां सहल पसंदि वजूद असां मां ईंदो, उहो हिनखे टोड़े छॾींदो, छाकाणि त हुनखे हितां जल्दी निकिरणो आहे। ख़ुदा ज़ात असां कहिड़े पासे पिया वञूं, दुनिया कहिड़े पासे तरक़ी करे पई। असां जेकॾहिं विजुअल्स ॾिसूं, असां हैरान थियूं था त विजुअल्स कहिड़ा कहिड़ा असां वटि मौजूदु आहिनि, कहिड़ा माण्हू कीअं ज़िंदगी में सफ़र तइ कनि था। मुंहिंजो लहजो ख़राबु हुजे, मां माज़रत चाहियां थो, पर ॾुख आहे अंदरि में। शहर जो नालो खणां थो, भले तव्हां दिलि में कयो, ख़ैबरनि मां लंघंदा आहियूं असां। तव्हां ॾिठो आहे ख़ैबर में ओवरहेड ब्रिज आहे हिकिड़ी, ख़ैबरनि में हिकिड़ी ओवरहेड ब्रिज आहे, ठीकु आहे, उनजो अधु पासो आहे ई कोन्हे, अधु पासो टोड़े छॾियऊं। हाणे तव्हां चवंदो टुटी पियो, टुटी इन करे पियो जो मेंटेन कोन कयोसीं, पर उन्हनि खे ज़रूरत ई कान हुई। उन चई केॾी भला असांजे मथां हिननि रखी आहे, केॾी सहल पसंदी आहे, केॾी सहूलियत आहे। जेकॾहिं माण्हू ब्रिज ते चढ़ी, पेडिस्ट्रियन ब्रिज ते चढ़ी ॿिए पासे खां लहे, हादसे खां बचण जो 80% हूंदो आहे ख़वातीन हज़रात। दुनिया में किथे बि तव्हां ट्रैफ़िक जे उसूलनि खे ॾिसो त हिकिड़ो त ही इन्हनि क़िस्म जी शयुनि खे फॉलो करण सां 100% बचाव हूंदो आहे, पर जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं हिन में का ग़लती थी बि वञे थी त 80% खां मथे परसेंटेज बचाव जो हूंदो आहे। असां उनखे छो नथा अख़्तियार करणु चाहियूं? छा थो थिए असांखे? तव्हां भले ड्राइव कयो नेशनल हाईवे ते, मतिलबु इहो जेको हाईवे आहे पंहिंजो, इन तव्हां वञो मटियारियुनि खां पोइ जीअं ख़बर अचे थो न, तव्हां ॾिसो उहो भले ख़ैबर जा दोस्त मूंखे नाराज़ थियनि, तव्हां पंहिंजो पाण में हथ में हथु ॾेई या छो कोन था ठाराहियो। तव्हां हितां लंघंदो ॾिसंदो त पासनि खां उहा ब्रिज इन ताईं पई आहे, उनजो ॾाकण बि किरी पई आहे, उहो जेको हुनजो लूप हो, जेको वॉकिंग पेडिस्ट्रियन उहो बि उते किरियो पियो आहे। तकलीफ़ माना था महिरबानो, दुनिया अलाए किथे वञी पुगी आहे।
असां जॾहिं गौर करे ॾिसूं था न त अलाए कहिड़ा कहिड़ा फैक्ट्स आहिनि जेके असांजे साम्हूं अचनि था, दुनिया अलाए कहिड़ी जाइ ते वञी पहुती आहे ऐं असां अलाए छा पिया था कयूं। अॼु दिलि में ॾुखु हुयो, वियासीं कुझु ॾिसणु, ॾाढी तकलीफ़ थी, वियासीं घुमणु, ॾाढी तकलीफ़ थी। दिलि चयो त अहवालु ओरिजे, जेकॾहिं मां ग़लति हुजां त मां माज़रत चाहींदुसि, मां ग़लति न आहियां। करीम रब असांखे दामे दरमे करमे सुखने सिर्फ़ु पंहिंजो मुहताज रखे, असांखे होशो ख़िरत इनायत करे, सम्झ हुजे, सोच हुजे ऐं असां ज़िंदगीअ खे के मस्बत रुख में ॾिसी सघूं। आमीन सुमा आमीन। बशर्ते ईंदड़ हफ़्ते वरी मिलंदासीं। फी अमान अल्लाह, इजाज़त ॾींदा अल्लाह भाई, सदाईं क़ैद।